वीआम ख़बर नाज़रीन खे ॾींदा हलूं त तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जे दादले सेक्रेटरी अनोखो हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। तालीम वारे सेक्रेटरी तरफ़ां ऑफिसरनि ऐं उस्तादनि जे आजियाणे वारियूं तक़रीबूं कोठाइण, अजरक सुखड़ी ॾियण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधाए रहिया आहियूं त तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जे दादले सेक्रेटरी अनोखो हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। इन हवाले सां मूंखे ॿुधाइनि पिया तालीम वारे सेक्रेटरी तरफ़ां ऑफिसरनि ऐं उस्तादनि जी आजियाणे वारियूं तक़रीबूं कोठाइण ऐं अजरक सुखड़ी ॾियण ते पाबंदी लॻाई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां लाड़काणे मां ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो खां। ज़फ़र हकड़े खां ज़फ़र असांखे ॿुधाइजो त दादले सेक्रेटरी अनोखो हुकुमनामो जारी कयो आहे, छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? तालीम वारो सूबाई वज़ीर आहे सईद सरदार शाह, उनजो दादलो सेक्रेटरी आहे अकबर लिगारी सर्कुलर जारी कंदे उस्तादनि जे मान में ॾिनल आजानो डायरेक्टर हुजे, तालका ऑफिसर या डिस्ट्रिक्ट ऑफिसर जे मान में जेको आजानो ॾेई अजरक तोहफ़ो ॾिबो आहे उन ते पाबंदी भरण जो ऐलान कयो आहे ऐं सर्कुलेशन जारी कंदे चयो आहे त जेकॾहिं हिन ते को अमल न कंदो त उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं ख़ासि तौर ते सकाफ़त खाते सां तालुक रखंदड़ ऐं उनजी मथां लिखियल आहे त सकाफ़त कल्चर माना कल्चरल जे हवाले सां जेके इहे असांजी सिंधी माण्हुनि जी कल्चर आहे, महिमान नवाज़ी करणु, अजरक तोहफ़े में ॾियणु, उन ते जेका इहा पाबंदी लॻाई आहे सेक्रेटरी साहिब उनखे सिविल सोसाइटी ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, कॉम्परस तंज़ीमुनि ऐं सुञाण करनि तनक़ीद कई आहे सोशल मीडिया ते ऐं जेको आहे सो उन हवाले सां इहो पंहिंजे अजरक ते पाबंदी लॻाइण इहा सकाफ़ती पाबंदी आहे ऐं आजियां करणु सिंध जी सकाफ़ती रवायतुनि में शामिल आहे, जंहिं ते तमामु घणी तनक़ीद हली रही आहे। सैयद सरदार शाह जो दादलो सेक्रेटरी आहे अकबर लिगारी जंहिं अहिड़ो सर्कुलर जारी कंदे उस्तादनि खे सख़्ती सां मना कई आहे त को बि अजरक जो तोहफ़ो न ॾिनो वेंदो ऐं जेकॾहिं को हुन ते अमल नथो करे त हुन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी ज़फ़र हकड़ो अपडेट करण जे लाइ।